बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी बोची खाने में खुशामदीद। अॼु असां शामी ठाहींदासीं जेका लच्छेदार रेशास जंहिंमें निकिरंदा आहिनि। इहा तव्हां गोश्त मां बि ठाहे सघो था। मूं हिन दफ़े चिकन मां ई ठाही आहे। चिकन जा बि रेशास निकिरंदा आहिनि, लेकिन इहो आहे त तव्हां उनखे कीमो न कयो, मतिलबु साबित जेको चिकन हूंदो आहे उन मां ई ठाहिबी आहे। हीअ जेॾी महिल तव्हां खोलींदो त उन जा ईअं तव्हांखे रेशा रेशा थ्रेड्स तव्हांखे नज़र ईंदा, त उहे ॾाढा खाइण में प्यारा लॻंदा आहिनि। इन जे करे असां 1 किलो चिकन खयो आहे ऐं अधु प्याली या हिकिड़ी प्याली तव्हां दाल जी खणंदो। सम्झो त हिकिड़ो पाव असां दाल जो खयो आहे, छो जे असां चिकन जा था ठाहियूं। मतिलबु तव्हां अधु ते बि करे सघो था अगरि तव्हां सेल आउट था कयो। मां पंहिंजे घर जे लाइ ठाहिया आहिनि, इन जे करे मां उन में चिकन जो तइदादु घणो विधो आहे। माना 1 किलो असां चिकन विधो आहे, उन में 1 पाव असां उन में दाल जो विधो आहे। बसर विधा आहिनि, थूम विधी आहे, साबित जेके बि गरम मसाला साबित आहिनि, जंहिंमें दालचीनी, फोटा ऐं साबित जेके मिर्च हूंदा आहिनि उहे, लौंग, सभु मां उन में जेके साबित शयूं हूंदियूं आहिनि गरम मसाले जूं, उहे सभु विधियूं आहिनि। जीरो थियो, उनखे बॉइल करे, मतिलबु तव्हां अगरि कुकर में बॉइल कंदो त बसि थोरो पाणी विझिजोसि, जंहिंमें उहो घणो मतिलबु मेश न थी वञे न। इन जे करे हिकिड़ो चमिचो लूण जो विझंदासींसि। उनखां पोइ असां थोरी देरि छॾे ॾींदासींसि। पोइ असां उन में अगरि तव्हां हिन में विझणु चाहियो शामी कबाब मसालो, त बि तव्हांजी मर्ज़ी आहे। मां घर जे ई इन्हनि मसालनि मां ठाहियो आहे। हिन जो मेन पॉइंट इहो हूंदो आहे त हिन खे तव्हां ज़रूरु कुटियोसि, ठीकु आहे। जेके बि हॾा हुआ, जेके बि गरम मसाला हुआ, उहे सभु असां कढी छॾिया आहिनि। उनखां पोइ उनखे वारे वारे सां थोरो थोरो करे कुटींदा ईंदासीं, छो जे करे जो घणो कुटींदव त मतिलबु घणो विझी कुटींदो त सही तरह कुटी न सघिबो। इन जे करे हिन जा थ्रेड्स ज़ाहिर न थींदा। चिकन विझी हिनखे कुटींदा रहो, थोरो थोरो करे कुटिजो जेसि ताईं मतिलबु तव्हां सही तरह कुटे सघंदो। घणो मटीरियल विझंदो नंढे कुंडे में त उहो कुटिजी न सघंदो। हीअ ॾिसो मां कुटे तव्हांखे ॾेखारियो आहे हिन जा थ्रेड्स वग़ैरह। ऐं हथ लाइ ज़रूरु ॾिसंदा कयो किथे बि तव्हांजो हॾो या का अहिड़ी शइ बाक़ी न रहे। कुटींदा रहोसि जेसि ताईं तव्हांजो सम्झो था त अगरि तव्हां के मतिलबु कुटण में थोरी डिफिकल्टी, ही प्रोसेसर में, ग्राइंडर में न थींदो आहे, पोइ उन में थ्रेड्स ज़ाहिर घटि थींदा आहिनि। हीअ जंहिंमें हथ सां या नंढे कुंडे सां कुटिबो आहे, उन सां ई वधीक थ्रेड्स थींदा आहिनि। अगरि तव्हांखे अञा बि ॾुखियाई लॻे त तव्हां चिकन खे अलॻि सां बॉइल करे पोइ उन जा थ्रेड्स कढी ऐं दाल खे तव्हां हीअं ई कुटियो न, त बि तव्हांजो थी वेंदो। पर मूंखे हीअं सवलो लॻंदो आहे, इन जे करे जिथे जिथे तव्हां मतिलबु गोश्त मुर्गी वग़ैरह विझंदा वञो ऐं उनखां पोइ कुटींदा वञो, जिथे तव्हांखे को हॾो या का अहिड़ी शइ महसूसु थिए त उनखां पोइ तव्हां कढी छॾिजोसि। हिन में धाणा ऐं सावा मिर्च बि असां कुटींदा। जेकर तव्हां उहे प्रोसेसर में विझी करणु चाहियो त को मसइलो न आहे। इन जे करे मूं 2 सावा मिर्च ऐं धाणा खया आहिनि। उनखां पोइ वरी उन्हनि खे हिकिड़ी सां कुटे ऐं मतिलबु उनजो अरूमो वधीक ठाहे छॾियो आहे। त उन में बि हिकिड़ा मसाला मां हिन में के बि घणा मसाला न आहिनि विधा, सिर्फ़ु लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च वग़ैरह विधा आहिनि। उन में इहे सावा मिर्च ई तमामु सुठियूं थींदियूं आहिनि खाइण में। मतिलबु तव्हां खाईंदो त तव्हांखे पाण ई ख़बर पइजी वेंदी। मूं हिन में हिकिड़ो अंडो इन लाइ विझी छॾियो आहे, अगरि तव्हां वटि इतफ़ाक़ अंडो अवेलेबल न हुजे, जेॾी महिल तव्हां फ्राए था कयो त हीअ अंडो उन में पयल हूंदो। हीअ उनखे टोड़ण खां बचाईंदो ऐं फ्रीज़ करण में तव्हांजे लाइ आसानु थींदी। हिन जो तव्हां कहिड़ो बि शेप ठाहे सघो था। मां दिलि जो शेप, हार्ट शेप में ई ठाहिया आहिनि। अंडो विझी उनखां पोइ सॼो हिनखे मिक्स करे तव्हां हिन जो शेप ठाहे सघो था। मां हिन स्टाइल में शेप ठाहियो आहे। उनखां पोइ वरी हिकिड़ो असां ॿियो अंडो खणंदासीं, टोड़ींदासीं। उन में शामी जीअं अंडे खे फेंटे असां उनखे वरी कंदासीं जीअं फ्राए कबो आहे। फ्राए करे मां तव्हांखे ॾेखारियां थी त असां उन में फ्राए करे तव्हां मानी सां, चांवरनि सां ॿारनि खे सुबुह जो लंच में ॾेई सघो था। मतिलबु ही खाइण में तमामु टेस्टी थींदियूं आहिनि। सिंपल मसाला आहिनि, इन जे करे घणा मसाला जेकॾहिं तव्हां चवंदो त असांजे मतिलबु हिकिड़ो थींदो आहे हाथों साड़े वग़ैरह वग़ैरह, त उन हिसाब सां इहे सिंपल आहिनि ऐं तमामु खाइण में सुठियूं लॻंदियूं आहिनि। तव्हां ठाहियो, खाओ ऐं पोइ मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त ही कीअं थियूं तव्हांखे लॻनि। मूंखे त माशाल्लाह ही थ्रेड्स वारियूं मतिलबु सभिनी खे वणंदियूं आहिनि। प्रोसेसर खां अलावा ही तमामु सुठियूं लॻंदियूं आहिनि। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।